ज़िंदगी में कॾहिं बि हार न मञिजे, हौसला न हारजनि। हौसलो जे इंसान में हूंदो आहे उहो ई अॻिते वधी सघे थो पियो। हौसलनि सां ई कामयाबी थिए थी पई। मायूसियुनि नाकामियुनि खे पाण खां परे करणु घुरिजे। नौजवान साथियो, असांजी इहा ई महिनत हूंदी आहे, इहा ई तव्हांजे लाइ मालूमात हूंदी आहे त किथे बि ज़िंदगी जे कंहिं बि पेचरे ते पाण खे अकेलो न सम्झो। तव्हांजे अंदर जी जुरत उत्साह तव्हां सां गॾु आहे। ताज़ो ई नेशनल यूथ काउंसिल में तव्हां ॾिठो ख़ैरपुर जे होनहार यंगस्टर तालिब इल्म साइम अब्बास सेहते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खां क्लाइमेट चेंज जे हवाले सां एवॉर्ड वसूल कयो। साइम अब्बास हिकिड़ो ख़ूबसूरत क़िस्म जो मेहनती नौजवान आहे जंहिं ओ लेवल में इम्तिहान पास कयो ऐं मुख़्तलिफ़ फील्ड्स में पंहिंजो पाण खे ॼमाए थो पियो। अहिड़े तरीक़े सां पूरे पाकिस्तान में जीअं वणकारी हुजे, न्यूट्रिशन हुजे, मुख़्तलिफ़ फील्ड्स में जिते एजादूं हुजनि उते वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ़ साहब मुख़्तलिफ़ यूथ जे नौजवाननि खे एवॉर्ड ॾिना। इन्हनि एवॉर्ड ॾियण जो मक़सदु इहो आहे जीअं उन्हनि में उत्साह वधे, उन्हनि में महिनत वधे। यादि रखो, इहो प्रोग्राम फ़क़ति एवॉर्डनि ताईं न आहे, इन जी क्रिएशन जेका आहे उहा अॻिते वेंदी। जीअं जेके नौजवान इन मंज़िल ताईं पहुता आहिनि त उन्हनि जे लाइ अॻिते बि पेचरा खोले ॾिजनि उन्हनि खे। असांखे उमेदु आहे त असांजा नौजवान जेके ही प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि उहे महिनत कंदा, ईअं ई ख़ैरपुर जे होनहार तालिब इल्म साइम अब्बास सेहते वांगुरु अॻिते वधंदा रहंदा, छो जो महिनत में ई अज़मत आहे। ज़बरदस्त फ़हीम। बिल्कुलु शागिर्द साथियो, वक़्त जो हर हिकु लम्हो सोन जे ज़रे वांगुरु क़ीमती ऐं काराइतो आहे। इन करे वक़्त जो क़दुरु करणु घुरिजे, छो त वक़्तु पंहिंजो पासो अहिड़ी तरह बदिलाईंदो आहे जो इंसान खे इन जी का ख़बर ई न पवंदी आहे। इंसान जा क़दम जेकॾहिं वक़्त सां गॾोगॾु उन्हीअ जे रफ़्तार सां हलनि त पोइ उहे इंसान पंहिंजे क़ौम जो क़ीमती सरमायो बणिजी वेंदा आहिनि। इन मां दोस्तो इहो साबित थिए थो, जंहिं वक़्त खे सम्झो ऐं वक़्त जो क़दुरु कयो, पोइ वक़्त बि उन जो क़दुरु कयो। शागिर्द साथियो, वक़्त जी ताक़त खे सम्झणु नौजवान लाइ तमामु ज़रूरी आहे। या इन्हनि खे इन्हनि जे मक़सद खे हासिलु करण में, ज़िंदगीअ खे बहितर बणाइण में मदद करे थी। त नौजवाननि दोस्तनि खे वक़्त जी ताक़त खे सम्झणु घुरिजे, छाकाणि त वक़्तु अहिड़ी घड़ी आहे जंहिंमें हर इंसान जी तक़दीर जो फ़ैसिलो थींदो आहे। त असांखे वक़्त जो क़दुरु कंदे वक़्त जी अहमियत खे सम्झणु घुरिजे ऐं अजायो वक़्तु न विञाइणु घुरिजे, छो त दोस्तो जेको वक़्त जो क़दुरु कंदो आहे उहो ई कामयाबु थींदो आहे। बिल्कुलु, वक़्त सां ई हौसला आहिनि ऐं अवाइला वक़्त जो जेको क़दुरु कंदो उहो ई सोन में हूंदो। बिल्कुलु हक़ीक़त आहे फ़हीम। पर हींअर चाहींदासीं त पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे पंहिंजे प्रोग्राम जी अॼु दोस्तनि खे तरतीब ॿुधाईंदा हलूं त अॼु तव्हां कहिड़ा प्रोग्राम सेगमेंट्स ॿुधी सघंदा। जी दोस्तो, अॼु बि असीं पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ सेगमेंट्स सां गॾु हाज़िर थिया आहियूं ऐं असांजी हमेशह इहा कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम नई टई खे अवां दोस्तनि ताईं पहुचायूं हिकु ख़ूबसूरत अंदाज़ में, ख़ूबसूरत सेगमेंट सां, जिन सेगमेंट्स में हूंदी आहे अवां जे लाइ हिकु काराइती मालूमात ऐं क़ीमती मालूमात। जी दोस्तो, त पोइ हमेशह जीअं अॼु बि असीं अवां नौजवाननि ऐं दोस्तनि जे लाइ खणी आया आहियूं मुख़्तलिफ़ सेगमेंट जिनखे अवां असांजे अॼोके प्रोग्राम में तरतीबवार ॿुधी सघंदव। त सभ खां पहिरियों जेको सिलसिलो शामिलु कंदासीं इहो हूंदो जदीद टेक्नोलॉजी, जेको अवां ताईं पहुचाईंदी हलीमा। तंहिं बाद प्रोग्राम में सिलसिलो शामिलु कंदासीं साइंसी मालूमात, जेको अवां ताईं पहुचाईंदी दीपा कुमारी। ऐं हा दोस्तो, सिलसिलनि खां बाद प्रोग्राम में शामिलु कंदासीं अवां दोस्तनि जे लाइ मौसीक़ीअ जो हिकु ख़ूबसूरत ट्रैक। जी दोस्तो, त पोइ इहा हुई असांजे अॼोके प्रोग्राम जी तफ़सील जेका असां अवां सां शेयर कईसीं। हाणे मुंहिंजे ख़्याल में वक़्तु थी चुको आहे सिलसिले जदीद टेक्नोलॉजी जो। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं था सिलसिलो जदीद टेक्नोलॉजी हलीमा खां। दोस्तो, सिलसिलो तव्हां ॿुधो जदीद टेक्नोलॉजी हलीमा खां, जंहिं ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां ताईं इहा नॉलेज पहुचाई। असांखे उमेदु आहे त ही नॉलेज तव्हांखे वणी हूंदी ऐं उमाइला ज़ाहिरी आहे असां अहिड़े नमूने जी मालूमात दोस्तनि ताईं पहुचाईंदा आहियूं जीअं उन्हनि जे कैरियर में भलाई थिए। बिल्कुलु, इहा त हक़ीक़त आहे फ़हीम। त दोस्तो, अवां जॾहिं कंहिं बि मुल्क जी तरक़ीअ में तालीम जो मयार ॾिसंदव त दुनिया जे कंहिं बि तरक़ी याफ़्ता मुल्कनि जी तरक़ीअ में तालीम जो अहम किरदारु रहियो आहे।
दुनिया जे ॿियनि तरक़ी याफ़्ता मुल्कनि जी तरक़ीअ में तालीम जो हिकु वॾो किरदारु आहे। शागिर्द साथियो, जेकॾहिं असीं दुनिया में ॿियनि मुल्कनि जो जाइज़ो वठंदासीं त असांखे ख़बर पवंदी त उन्हनि जी तरक़ीअ जो कारण तालीम ई आहे। छो त दोस्तो, तालीम खां सवाइ इंसानु अणपूरो यानी अधूरो आहे। छाकाणि त तालीम इंसान खे इंसानियत जो शऊर बख़्शे थी ऐं अहिड़ी ॼाण ऐं मालूमात ॾिए थी जंहिंसां इंसान ज़ात जी फलाह ऐं बहबूद लाइ नयूं नयूं खोजनाऊं मंज़िल ते अची रचनि थियूं। तालीम सां ई कंहिं बि क़ौमुनि जूं तक़दीरूं बदिलजी सघनि थियूं। शागिर्द दोस्तो, असांजे अंदर में हिकु काइनात समायल आहे, हिकु अहिड़ी दुनिया आबाद थियल आहे जंहिंमें माण्हू पंहिंजो पाण सुञाणे ऐं पंहिंजे अंदर में मौजूदु सलाहियतुनि ऐं क़ाबिलियतुनि खे ज़ाहिर करण जी कोशिशि करे त उहे इंसान धरतीअ या फ़र्द न बल्कि इदारा बणिजी चुका हूंदा आहिनि। दोस्तो, इंसानु जिते ॾिसो न इल्मु सिखी रहियो आहे, उते ई इल्मु सेखारण में बि मसरूफ़ अमल आहे। उन इल्म खे अञा वधीक कुशादो बणाइण जे लाइ असांजे आस पास हर मुआशिरे में केतिरा ई अहिड़ा तालीमी इदारा कमु करे रहिया आहिनि जिन जो मक़सदु असांजे क़ौम जे नौजवाननि खे तालीम जे ज़रिए सुजाॻ करणु आहे। बिल्कुलु, तालीम ई शऊर जो नालो आहे। तालीम ई अहिड़ी मंज़िल जो नालो आहे जिते फ़क़ति भलाई आहे, जिते सिर्फ़ु छुटकारो आहे। इन जे करे तालीम उहो ज़ेवर आहे जंहिंसां न्याणियूं हुजनि, जंहिंसां मर्द हुजनि, जंहिंसां असांजे कुटुंब जो हर फ़र्दु हुजे, उनखे इहो वड़ वॼाए त उहो तालीम में अॻिते वधे। जी दोस्तो, त पोइ जंहिं महिनत कई इन ई फलाह पाती। इंसानु इन्हीअ हुनर ऐं महिनत जे करे केतिरियूं ई कामयाबियूं माणी चुको आहे, जिन मां कुझु टेक्नोलॉजीअ जी सूरत में असांजे अव्हां जे अॻियां आहिनि ऐं हर वक़्तु वधंदड़ हीअ टेक्नोलॉजी इंसान जी अणथक ऐं लाज़ावाल महिनत जो ई नतीजो आहे। बिल्कुलु, मूंखे लॻे थो टेक्नोलॉजी जो तव्हां नालो खयों, सवेर पाण सेगमेंट बि हिन ते ॿुधोसीं। हिन वक़्तु टाइम आहे सेगमेंट साइंसी मालूमात जो। पोइ अचो त गॾिजी ॿुधूं था सेगमेंट साइंसी मालूमात दीपा कुमारी खां। दोस्तो, सिलसिलो तव्हां ॿुधो साइंसी मालूमात, उमेद त तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं असांजी महिनत बि इहा ई हूंदी आहे त प्रोग्राम नई टही में तव्हां सां अहिड़ी मालूमात वंड कजे जंहिंसां तव्हांजे शोबनि में जंहिं बि तव्हां फील्ड में आहियो उन में तव्हांजो साथ ॾिजे ऐं तव्हांखे पढ़ाई में आसानी थिए। जी दोस्तो, त पोइ ज़िंदगीअ जो को बि कमु, का बि ख़्वाहिश जॾहिं मन अंदर में जाॻंदी आहे त उन जे पूराई लाइ माण्हू अॻुवाट रिथाबंदी कंदो आहे। ज़िंदगीअ जो कहिड़ो बि नंढड़ो कमु ई हुजे, पर उन जे लाइ ज़रूरु कोशिशूं के तकलीफ़ूं करणी पवंदियूं आहिनि, तॾहिं ई वञी को पूरो थी करे पंहिंजी मंज़िल ऐं तकमील ते पहुचंदो आहे। बिल्कुलु, तकमील ई तॾहिं थींदी आहे जॾहिं तव्हां महिनत कयो ऐं महिनत जी तव्हांखे साबिया मिले। पर हाणे ॻाल्हियूं त इलाही थियूं। बिल्कुलु, तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि विसरे थी। न मूंखे यादि आहे त असांखे नौजवाननि खे गीत बि त ॿुधाइणो आहे। बिल्कुलु, त पोइ अचो त गॾिजी ॿुधूं था मौसीक़ीअ जो ही ख़ूबसूरत ट्रैक। वाह वाह, अॼु त तव्हां ॾाढो ख़ूबसूरत नग़मो ॿुधायो। उमेद त नौजवाननि खे बि वणियो हूंदो। इन दुआ सां प्रोग्राम जो वाइंड अप कंदासूं। जिते रहो ख़ुशि रहो। तव्हां ज़मीन वारनि ते रहम कयो, आसमान वारो तव्हां ते रहम कंदो। इन्हीअ ते असांजो पोइ नई टई प्रोग्राम पहुतो पंहिंजी पुॼाणीअ ते त पंहिंजे मेज़बान फ़हीम या भुटो सां गॾु बसि उहो कटे छॾियऊं। हलो, हे कटे छॾिजो, इहो ख़बर हुजे अलाए काॾे उथी हलियो वियो।